इमरान खान तोशाखाना बाबत गलत बयानी कई, जानी वाणी हकीकतूं लिकायूं ऐं कूड़ो बयान जमा करायो। इमरान मूजिब सुखड़ियूं 2,64,64,00,000 में ख़रीद कयूं, पर बैंक अकाउंट में रक़म सूखड़ियुनि जी मुक़रर क़ीमत सां हिकजहिड़ाई नथी रखे। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। समूरनि मेंबर्स सही सां जारी थियल 36 सिफ़नि ते ॿधल फ़ैसिले में चयो वियो आहे त इमरान खान ग़लत बयानी कई ऐं करप्ट प्रैक्टिस में मुलवस रहियो। खेसि आइन जे आर्टिकल 63(1) तहत नाअहल करार ॾिनो पियो वञे। ग़लत बयानी करण ते इमरान खे 3 साल क़ैद ऐं 1 लख रुपयनि जे ॾंड जी सज़ा थी सघे थी। तोशाखाना रेफरेंस में इमरान खान जी नाअहली वारो फ़ैसिलो मुअतल करण वारी इस्तदा रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करण वारी इस्तदा रद्द कई। चीफ जस्टिस अथर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त पहिरीं बि नाअहलियूं थींदियूं रहियूं आहिनि, को सियासी तूफ़ान नाहे ईंदो। जंहिं कानून तहत इमरान खान नाअहल थियो आहे उहो त रुॻो 1 सीट ताईं महदूद आहे। इमरान ॿीहर इलेक्शन विढ़णु चाहे त विढ़ी सघे थो, संदसि इलेक्शन विढ़ण ते पाबंदी नाहे। तोशाखाना मां शयूं वठण ते ॾोह नाहे, पर वठी असासन में ज़ाहिर न करणु गुनाह आहे। इमरान खान जे गले जो हॾो बणिजी वियो आहे। पीपुल्स पार्टी अॻुवान कमर ज़मान कारा चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ बि तोशाखाना मां शयूं वरितियूं आहिनि। स्पीकर मेंबर्स जे चवण ते इमरान खान ख़िलाफ़ रेफरेंस मोकिलियो, जेको आइनी आहे। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त इमरान खान कूड़ो ऐं करप्ट साबित थी चुको आहे। इमरान हाणे मुलज़िम न पर मुजरिम आहे। संदसि लाइ केर बि ॿाहिरि नाहे निकितो। केनिया जी पुलिस पाकिस्तानी सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ़ खे ग़लतफ़हमी जी बुनियाद ते मारण जी तस्दीक़ करे छॾी। पर ॾेई ख़ाबरू इदारे मूजिबि अरशद शरीफ़ खे केनिया में पुलिस नैरोबी वेझो मथे में गोली हणी क़त्ल कयो। वाक़ियो मुबैना तौर ते चेक पॉइंट जे भञकड़ी ते पेश आयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अरशद शरीफ़ जे क़त्ल जी मज़म्मत, ख़ानदान सां ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अरशद शरीफ़ वारे वाक़िए ते केनिया सां राब्ते में आहियूं। पाक फ़ौज पारां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अरशद शरीफ़ जी केनिया में वफ़ात ते ॾुख में वरतल आहियूं। ॾुख जी हिन घड़ी में अलाह ताला अरशद शरीफ़ जे वारसनि खे सबुर अता फ़रमाए। इस्लामाबाद हाई कोर्ट में सहाफ़ी अरशद शरीफ़ जे मौत वारे वाक़िए जी जाच लाइ अदालती कमीशन जोड़ण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। वारसनि खे घरू विज़ारत ऐं परॾेही विज़ारत जे ऑफिसर सां मुलाक़ात कराइण जो हुकुम। वारसनि सां सहकार करण जी हिदायत। सुभाणे ताईं रिपोर्ट बि तलब। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी सहाफ़ी अरशद शरीफ़ जे घर आमद वारसनि सां ताज़ियत। इमरान खान वाक़िए जी जाच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो कंदे चयो आहे त अरशद शरीफ़ जे क़त्ल ते सदमो पहुतो आहे। खेसि सच ॻाल्हाइण जी क़ीमत मिली। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म चयो आहे त सऊदी वली अहद जे दावत सऊदी जो दौरो करे रहियो आहियां।
पंजाब असेंबली के स्पीकर सिफ्तैन खान नून लीग के 18 मेंबर्स की रुकनीत मुअतल कर छी। 15 ॾींहनि लाइ ऐवान में दाख़िल थियण ते पाबंदी भी लागू। मुअतल थियल मेंबर्स में उस्मा बुखारी, मियां अब्दुल रऊफ, समीउल्लाह खान, मलिक मोहम्मद वहीद ऐं सबा सादिक शामिल। राहिला खादिम हुसैन, राबिया नुसरत, ज़ैबुन्निसा आवान, राबिया फारूकी, ज़ीशान रफ़ीक खे भी मुअतल कयो वियो। कंवल लियाकत, एडवोकेट गुलनाज़ नफ़ीसा अमीन, मोहम्मद अफज़ल, आदिल बख्श, सादिया नदीम, राहत अफ़ज़ा ऐं सुनील मलिक हुसैन जी ऐवान में दाख़िल थियण ते पाबंदी। समूरनि मेंबर्स ते छंछर वारे ॾींहुं पंजाब असेंबली जे इजलास में हंगामो करण जो इल्ज़ाम आहे। सरकारी कम मुदाखलत वारे केस में इमरान खान की 31 अक्टूबर ताईं ज़मानत। अदालत पारां 1 लख रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स की जांच लाइ पीटीआई चेयरमैन इमरान खान की दरख्वास्त एतराज़ लगाए वापस करे छॾी। रजिस्ट्रार ऑफिस मूजिब दरख्वास्त में बुनियादी हक़नि ऐं अवामी मुफ़ादनि जी निशानदेही नाहे कई वई। आर्टिकल 184 तहत दरख्वास्त जो जवाब भी पेश नाहे कयो वियो। सुप्रीम कोर्ट खां अॻु लाॻापियल फोरम ते भी दरख्वास्त दाख़िल न कई वई। इमरान खान दरख्वास्त में ऑडियो लीक्स की जांच करण तोड़े वधीक ऑडियो लीक्स रोकण की भी इस्तदा कई हुई। बोर्ड सबब मुतासिर थियल 14 लख आबादगारनि खे भाण ऐं बिज मुफ़्त में फ़राहम कयो वेंदो। पाणी बीठल हुअण सां लखें एकड़ ज़मीन ते कणिक न थी सघंदी। केटीआई न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त 24 लख एकड़नि खां वधीक ज़मीन ते कणिक पोखीअ जो टारगेट रखियो आहे। रोहिड़ी कैनाल वही रहियो आहे पर खैरपुर में अञा ताईं कैनाल सिस्टम बहाल न थिया आहिनि। कमनि जो सरकारी अघु मुक़ररु करण लाइ सुभाणे इजलास घुरायो आहे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर पारां बोर्ड सबब सिंध जे ॿुॾी वियल शहर केनशाह जो दौरो। संदसि गाॾी भी पाणीअ में फासी पई। मौक़े ते मौजूद माण्हुनि संदसि गाॾीअ खे धिका ॾेई ॿाहिरि कढियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त कोशिश आहे त केनशाह मां बोर्ड जो पाणी जल्द निकाल कयो वञे। वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे मुहिम जी शुरूआत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान अञा पोलियो खां पाक नाहे थियो। पोलियो जे ख़ात्मे लाइ असांखे हिक ॿिए सां सहकार करणो पवंदो। गुज़िरियल 2 सालनि खां सिंध में को बि केस साम्हूं नाहे आयो। पोलियो फ्री सिंध, पोलियो फ्री पाकिस्तान ठाहिणो आहे। सिंध में पैरामेडिक्स पारां रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ एहतजाज जारी। पैरामेडिक्स ओपीडीज़ खां पोइ पोलियो मुहिम जो भी बाइकाट करे छॾियो। ओपीडीज़ जी बंदिश सबब मरीज़ सख़्त परेशान। मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिक्स पारां मुज़ाहिरा करे धरना भी हया विया।
नौशरफ फिरोज में ज़मीनी तकरार तां सोटन में झेड़ो फायरिंग में बजणा मारिजी विया मारिजी वेलन में वसीम ऐं अमीन चांडियो शामिल लाश अस्पताल मुंतकिल बुलारची में ज़मीनी तकरार तां भाइटिन मथां चाचो क़तल वार्ड नंबर 3 में भाइटिन गोलियूं हणी चाचे हकीम मक्सी खे क़तल कयो जवाबदार फरार। सीटीडी पारां कराची के वरी तबाही खां बचाइण ऐं 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जी दावा। सीटीडी तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में अमीर अली शाह, मोहम्मद इकबाल, नसरुल्ला ऐं मोहम्मद शामिल। बारूदी मवाद हथ जवाबदारनि जो वास्तो पाबंदी मढ़ियल तनसीम सां आहे। ॿी कार्रवाई में चीनी डेंटल क्लिनिक ते हमले में मुलविस 2 मुबैना दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जी दावा। सीटीडी तर्जुमान मूजिब जवाबदार वकार खुश्क जी सहूलतकार नबील अहमद ऐं वज़ीर अली खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध में मलेरिया डेंगी ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। मेहड़ में वधीक 3 ॼणा फोत। वारसनि जो लाश रखी थियणो। ॿोॾ मुतासिर अली शेर सोलंगी ऐं संदसि मासूम ॾोहिटी इरशाद सोलंगी गैस्ट्रो ऐं मलेरिया विखे फोत थिया। ॻोठाणनि ऐं वारसनि लाश रखी धरणो हयो। मामले जी जांच कराइण जो मुतालबो। कोठड़ी में नौजवान जी बाजियाबी लाइ वारसनि जो ओवरहेड ब्रिज ते धरणो। वारसनि चयो आहे त नौजवान पोरियत राशिद जलबाणी जी बाजियाबी लाइ पुलिस सहकार न करे रही आहे। जामशोर में सिंध यूनिवर्सिटी सां वाॻियल ला कॉलेजनि जे शागिर्दनि जो इम्तिहानी स्लिपनि जी फीस में वाध ऐं वक़्त सिर इम्तिहान न वठण ख़िलाफ़ वाइस चांसलर आफ़ीस आॾो थियणो। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वक़्त सिर इम्तिहान न वठी रही आहे। फीस बि वधाई वई आहे। ठुल जी अदालत कार इल्ज़ाम हेठि आयल मासूम ॿाड़ी ऐं संदसि पीउ खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। अदालत ॿाड़ी ते वॾेरे सां कार इल्ज़ाम हणंदड़ संदसि मामी ऐं ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण तां पुलिस ते कावड़ जो इज़हार। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में हिंदू बिरादरी ॾियारी जो ॾिणु मल्हाए रही आहे। मंदिरनि ऐं घरनि में ॾिया ॿारे मुल्क जी तरक़ी ऐं सिंध जे ॿोड़ मुतासिरनि जी बहाली लाइ ख़ुसूसी प्रार्थनाऊं हिक ॿिए खे मिठाई जा तोहफ़ा बि ॾिना पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह बि हिंदू बिरादरी खे वाधायूं ॾिनियूं। ऐं T20 वर्ल्ड कप जे ग्रुप 2 जी मैच में बांग्लादेश नीदरलैंड खे 9 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेश 8 विकेट्स ते 144 रन्स ठाहियूं। नीदरलैंड घुर्बल टारगेट हासिल न करे सघी। 135 रन्स ते ऑल आउट थी वई। ॿी मैच में ॾखण अफ्रीका ऐं ज़िम्बाब्वे आम्हूं साम्हूं।